मेहनत एतरी ख़ामोशी सां करियो जो कामयाबी शोर मचाए छॾे। जन में अकेले हलण जो हौसलो हूंदो आहे, हिकु ॾींहुं उन्हनि जे पोयां काफ़िलो हूंदो आहे। कामयाब माण्हू पंहिंजे फ़ैसिले सां दुनिया तब्दील करे छॾींदा आहिनि, जॾहिं त नाकामयाब माण्हू दुनिया जे ख़ौफ़ खां पंहिंजा फ़ैसिला बदिलाए छॾींदा आहिनि। जंहिं मां कंहिंखे उमेद नाहे हूंदी, अक्सर उहे ई माण्हू बाकमाल हूंदा आहिनि। खटण ऐं हाराइण अव्हां जी सोच ते भाड़े थो। मञींदव त हाराइजी वेंदव, पर अटल रहंदा त सोभ अव्हां जी थींदी। जेसीं तव्हां पाण खे न हाराईंदव, तेसीं दुनिया जी का बि ताक़त तव्हां खे नथी हाराए सघे। जेकॾहिं तव्हां सिज जीअं चिमकण चाहियो था त पहिरियां सिज जीअं जलण सिखो। मोस्ट वेलकम सर, जेकी बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो। असांजो प्यारो दोस्त अली गुल चांडियो साहब, मोस्ट वेलकम। अली गुल साहब असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि। हू लिखनि था त हाय, महिरबानी सर। एंड इल्ताफ़ लार साहब फ्रॉम सऊदी अरब मां असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि। मोहम्मद फारूक साहब फ्रॉम लंडन मां। इरफान खान राहुजो साहब असांजे प्रोग्राम में आहिनि। मोहम्मद अली इंजीनियर, वहीद अली ख़ासकेली भी असांजे प्रोग्राम में आहे। करम मंगसी साहब असांजे प्रोग्राम में आहिनि फ्रॉम शदाद कोट खां मलिकार। डॉक्टर सिकंदर मंगसी साहब, मोस्ट वेलकम। तव्हां असांजे कमेंट में लिखियो आहे त गुड, महिरबानी सर। असीं अव्हांखे दिल सां मलिकार चऊं था ऐं दुआ कयूं था त शाल सदाईं आबाद हूंदो हर हंधि। अली गुल चांडियो एंड डॉक्टर सिकंदर मंगसी साहब असांजे प्रोग्राम में आहिनि। इंसानी जिस्म में कुदरती तौर केतिरा ई विटामिन मौजूद हूंदा आहिनि। कुछ विटामिन अहिड़ा बि आहिनि जेके कुदरती तौर असांजे जिस्म अंदर मौजूद न हूंदा आहिनि। पोइ असां उहे खुराक या ॿियनि वसीलनि मां हासिल कंदा आहियूं। जेके विटामिन असांजे जिस्म में कुदरती तौर मौजूद हूंदा आहिनि, उन्हनि खे नॉन एसेंशियल विटामिन चवंदा आहिनि। ऐं जिन में असांजो ॿियो दोस्त भी अची चुको आहे, अहमद नवाज़ साहब, मोस्ट वेलकम सर। डॉक्टर इरफान खान राहुजो साहब असांजे प्रोग्राम में आहिनि। ऐं जन जी असांखे ज़रूरत आहे, उन्हनि विटामिन्स खे असां एसेंशियल चवंदा आहियूं। जीअं विटामिन डी असां लाइ तमामु ज़रूरी विटामिन आहे। के विटामिन नंढड़े ॿार खां वठी पोढ़े माण्हू ताईं मक़सद त हर उमिरि लाइ ज़रूरी आहिनि। विटामिन डी ॿारनि में हॾियुनि जे नशोन मां करे थो। उन खां अलावा जदीद रिसर्च मौजूद विटामिन डी इंसान जे हर हिस्से जे नशोन मां लाइ ज़रूरी आहे। सोहेल कोराई साहब असांजे प्रोग्राम में आहिनि। मोस्ट वेलकम सर। एंड डॉक्टर सिकंदर मंगसी साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे। जी दोस्तों, जेकी बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, तव्हां असांखे कमेंट कंदा हलो, पंहिंजो नालो बि लिखो ताकी असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त असांखे किथां ॿुधी रहिया आहिनि।
मोहम्मद यूसुफ शेख फ्राम सऊदी अरब मां असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहिनि। विटामिन डी घणे भाङे असांखे सिज जे रोशनी मां मिले थो। उन खां अलावा बेज़े जे ज़र्दे मखण गिह या बेज़े जे ज़र्दे मां बि असांखे मिलंदो आहे। यूसुफ शेख साहब असांखे दिलि सां लाइक करे रहियो आहे, जंहिंजूं दिलियूं असांजे मोबाइल सेटअप ते अची रहियूं आहिनि। हू कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। यूसुफ शेख साहब तव्हां वधीक लिखियो आहे त या अली मदद, मौला अली मदद सर। विटामिन डी घणे भाङे असांखे सिज जी रोशनी में मिले थो। सैयद अली गोहर शाह भी असांजे प्रोग्राम में आहिनि। दुर मोहम्मद साहब मोस्ट वेलकम सर, आफ्टर लॉन्ग टाइम। घणे वक्त खां बाद में तव्हां असांजे प्रोग्राम में अची चुका आहियो सर। दुर मोहम्मद साहब असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था सर। यूसुफ शेख साहब असांखे दिलि सां लाइक करे रहिया आहे, जंहिंजूं दिलियूं असांजे मोबाइल सेटअप ते अची रहियूं आहिनि। दुर मोहम्मद साहब तव्हांजे प्रोफाइल पिक्चर में तव्हांजो नंढड़ो अव्हांजी झोली में वेठो आहे, माशाअल्लाह। अरशद अली शाबरानी साहब असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि, मोस्ट वेलकम सर। हर उमिरि जे ॿार, औरत या मर्द विटामिन डी बाक़ाइदगीअ सां इस्तेमालु कंदो रहे। औरतुनि में विटामिन डी जी कमी पूरी थियण सां हॾियुनि ऐं संदुनि में सूर में वाकई घटिताई थी वञे थी। औरत मेमोपास वारे वक़्त में मामूल मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे सघे थी ऐं हॾियुनि ऐं संदुनि जे बीमारियुनि खां बि बची सघे थी। विटामिन डी जे कमी जो शिकार अक्सर करे उहे औरतूं जेके शहरनि अंदरि ऊंदाहिनि गिटियुनि में बंदि घरनि में रहनि थियूं। असांजो प्यारो दोस्त दुर मोहम्मद ताहिरी साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह सर। दुर मोहम्मद साहब तव्हां वधीक लिखियो आहे त सर केतिरनि ॾींहंनि खां तव्हांजे प्रोग्रामनि जो इंतज़ारु हुयो सर। कराची मंगो पीर, महिरबानी सर तव्हां कराची मंगो पीर खां असांखे ॿुधी रहिया आहियो। अल्लाह पाक अव्हांखे आबाद ऐं सलामत रखंदो, जिते बि हूंदो ख़ुशि हूंदो। असांजी दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। इरशाद अली शाबरानी भी असांजे प्रोग्राम में आहिनि। सैयद अली गोहर शाह दुर मोहम्मद साहब भी असांखे मंगो पीर खां ॿुधी रहिया आहिनि। अहमद नवाज़ मक्सी भी असांजे प्रोग्राम में आहिनि। सोहेल कोराई साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहे। सोहेल साहब तव्हां असांखे किथां ॿुधी रहिया आहियो? तव्हां पंहिंजे शहर जो नालो महिरबानी करे कमेंट करे मोकिलियो। दुर मोहम्मद साहब तव्हां तमामु बहितरीन कमेंट लिखियो आहे। तव्हां कमेंट में लिखियो आहे त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। सर केतिरनि ॾींहंनि खां तव्हांजे प्रोग्राम जो इंतज़ारु हुयो सर। कराची मंगो पीर, महिरबानी सर।
विटामिन डी जी कमी जो शिकार अक्सर करे उहे औरतूं जेके शहरनि अंदरि ऊंदाही घिटियुनि में बंदि घरनि में रहनि थियूं। उहे ॿार जन खे बार बार इन्फेक्शन या दस्तनि जी बीमारी थिए थी। घटि वज़न वारा ॿार बि विटामिन डी जी कमी जो शिकार रहनि था। विटामिन डी तव्हांजे हॾनि ऐं ॾंदनि खे महफ़ूज़ बढ़ाए थो। विटामिन डी तव्हांजे जिस्म के केतिरनि ई क़िस्मनि जे कैंसरनि सरदार मोहम्मद साहब असांजो आवाज़ अव्हां ताईं कीअं अची रहियो आहे तव्हां कमेंट करे असांखे ॿुधायो। एंड इरशाद अली शाह बुराणी भी असांजे प्रोग्राम में आहिनि। सैयद अली गौहर शाह भी। सरदार मोहम्मद ताहिरी साहब कमेंट में लिखनि था त कुछ मसरूफ़तुनि जे करे तव्हांजा प्रोग्राम कोन ॾिसी सघियासीं। इंशाअल्लाह हाणे शामिल हूंदासीं। हर प्रोग्राम में तमाम दोस्तनि खे सलाम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सरदार मोहम्मद साहब तव्हां लिखियो आहे त कुछ मसरूफ़तुनि जे करे तव्हांजा प्रोग्राम कोन ॾिसी सघियासीं। इंशाअल्लाह हाणे शामिल हूंदासीं। हर प्रोग्राम में तमाम दोस्तन के सलाम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर मेहरबानी दर मोहम्मद साहब। जी दोस्तों जेके भी तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो तव्हां पंहिंजो नालो कमेंट कंदा हलो ताकि असांखे ख़बर पवे त असांजा दोस्त कहिड़ा ऐं किथां खां ॿुधी रहिया आहिनि। माहिरनि मूजिब सुबुह जो 11 वॻे खां मंझंदि 3 वॻे जे विच में 15 खां 20 मिंट सिज जी रोशनी यानी रेज़िस ऑफ सन उस में बीहण सां ज़िंदगी खे घुर्बल विटामिन डी तव्हांखे मिली वेंदो। रेज़िस ऑफ जेके सन आहिनि यानी उस। दर मोहम्मद साहब लिखनि था सर नेट जो मसइलो आहे। अच्छा सर मेहरबानी। ज़ाहिद हुसैन गोपांग भी असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि। ज़ाहिद हुसैन गोपांग लिखनि था माशाअल्लाह सदा खुश हुजो। मेहरबानी सर ज़ाहिद साहब। वीह मिंट सिज जे रोशनी यानी उस में बीहण सां ज़िंदगी के घुर्बल विटामिन डी तव्हांखे मिली वेंदो। विटामिन डी उहे त खीर गोश्त में मिले थो पर वॾे गोश्त पनीर बेज़े जे ज़र्दे मां भी मिली सघे थो अव्हांखे। दर मोहम्मद साहब असांखे कंटिन्यूअसली ॿुधी रहियो आहे। ज़ाहिद हुसैन गोपांग साहब असांजे प्रोग्राम में आहे। सर अहमद नवाज़ साहब मोस्ट वेलकम सर। तव्हां भी असांजे लाइव प्रोग्राम में अची चुका आहियो सर। ज़ाहिद हुसैन गोपांग साहब असांखे सऊदी अरब खां ॿुधी रहियो आहे। दर मोहम्मद साहब असांखे मंगो पीर कराची मां ॿुधी रहियो आहे। मुख्तियार अली भी असांजे प्रोग्राम में आहे। फाइनलैंड जे नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ पारां 1978 ईस्वी ऐं 1980 ईस्वी में ऐं उन खां पोइ 3000 माण्हुनि ते कयल तहक़ीक़ मूजिब विटामिन डी जी खोट सां पार्किंसन डिज़ीज़ हथ ॾकण फाल जी बीमारी भी पैदा थींदी आहे। यह बीमारी ब्रेन ऐं नर्वस निज़ाम के मुतासिर करे थी। विटामिन डी नर्व सेल्स के तबाह थियण खां बचाए थो। नई तहक़ीक़ मूजिब विटामिन डी इंसानी कुव्वत मदाफ़त इम्यून सिस्टम के हलाइण में मदद ॾे थो। हार्मोन मेडिकल स्कूल की तहक़ीक़ मूजिब विटामिन डी
असांखे ॿुधी रहे अख्तियार मक्सी साहब मोस्ट वेलकम। दुर मोहम्मद साहब लिखनि था कराची खां त सर कंबर में सर्दी आहे, कराची में नॉर्मल मौसम आहे। महिरबानी सर, कंबर में भी तमाम बेहतरीन मौसम आहे। कंबर जो मौसम हाणे कुछ रातियूं थधियूं आहिनि ऐं कंबर जा माण्हू तमाम स्ट्रॉन्ग आहिनि। कंबर जा माण्हू तमाम मज़बूत आहिनि, चाहे सर्दियूं हुजनि झोला हुजनि, कहिड़ी मौसम छो न हुजे। कंबर जो अवाम मज़बूत अवाम आहे। दुखनि सुखनि में हू पंहिंजनि ख़ूबसूरत चेहरनि ते हमेशह सुहिणी मुस्कुराहट रखंदा आहिनि सर। अख्तियार मक्सी साहब लिखनि था त अस्सलाम वालेकुम सर, क्या हाल है? वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर, हर तरह जो खैर खैरी दुआऊं मेहरबानी। अख्तियार मक्सी साहब तव्हां असांखे दिलि सां लाइक करे रहिया आहियो। अव्हां जूं दिलियूं असांजे मोबाइल सेटअप ते अची रहियूं आहिनि। एंड ज़ाहिद बि असांखे ॿुधी रहियो आहे फ्रॉम सऊदी अरब खां। जेतोणीकि हू असुल असांजे कंबर जो आहे, हिन वक़्तु परदेस में आहे। हथ ढकण फाल जी बीमारी भी पैदा थींदी आहे। यह बीमारी ब्रेन ऐं नर्व्स निज़ाम के मुतासिर करे थी। विटामिन डी नर्व सेल्स के तबाह थियण खां बचाए थो। नई तहकीक मूजिब विटामिन डी इंसानी कुवत, मुदाफ़त, इम्यूनी सिस्टम के हलाइण में मदद ॾे थी। असांखे दुर मोहम्मद साहब कराची खां कंटिन्यूअसली ॿुधी रहिया आहे। असीं सर खे भलीकार चऊं था। मोस्ट वेलकम सर। इहा तहक़ीक़ 1024 ॿारनि ते कई वई हुई। विटामिन डी इंसान खे थधि ज़ुकाम खां बि बचाए थो। विटामिन डी बाबति ॼाण रखणु हर माउ लाइ ज़रूरी आहे। उन हवाले सां अमरीकी डॉक्टर कैथ कोनलिन ते ऐं डॉक्टर पामीला हर्ष तरफ़ां इंटरनेट ते करायल सर्वे में 9000 माहिरनि ॿुधायो त विटामिन डी जे फ़ाइदे ऐं नुक़सान बाबति ॼाणनि थियूं ऐं अवाम खे विटामिन डी बाबति ॼाण हुअणु इंतहाई ज़रूरी आहे। छो त सेहतमंद ॿार मुस्तक़बिल में बहितरीन किरदार अदा करे सघे थो। अख्तियार मक्सी साहब सऊदी अरब खां लिखनि था अस्सलाम वालेकुम सर, क्या हाल है? वालेकुम सलाम रहमतुल्लाह, अल्हम्दुलिल्लाह सर, खैर खैरी दुआऊं मेहरबानी। दुर मोहम्मद साहब असांजे कराची खां ॿुधी रहिया आहिनि। हू कमेंट में लिखनि था त माशाअल्लाह ज़बरदस्त ॼाण ॾियो था। माशाअल्लाह ज़बरदस्त ॼाण ॾियो था। दोस्तनि खे शुक्रिया सर। कंबर हमेशह ख़ुशि हुजे, कंबर हमेशह ख़ुशि हुजे। असांजी दुआऊं आहिनि। पंहिंजो बचपन कंबर में गुज़ारियो आहे। मेहरबानी सर दुर मोहम्मद साहब। इहो मुंहिंजो प्यारे मोहब्बत आहे पंहिंजे शहर सां। खादिम अली मक्सी फ्रॉम सऊदी अरब मां एंड असांजो प्यारो दोस्त उस्ताद डॉक्टर साहब साईं ज़ाहिद साहब लिखनि था त सर अस्सलाम वालेकुम।
कीअं आहियो? वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। सर डॉक्टर साहब अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा एहसान, हर तरह जूं खैर खैरियत दुआऊं। साईं ज़ाहिद साहब तव्हांजो प्यार अदब इखलाक तमाम बेहतरीन आहे सर। असीं दुआ कयूं था त शाला सदाई आबाद हूंदो, ख़ुशि हूंदो सर। माशाअल्लाह उन ॾींहुं अव्हांजो दीदार असांखे नसीब थियो। साईं डॉक्टर साहब उन ॾींहुं अव्हांजो दीदार असांखे नसीब थियो जॾहिं त अल मुस्तफ़ा शादी हाल खां बाद में तव्हां असां सां मिलियो ऐं बेहतरीन अंदाज़ में मिलियो। जॾहिं तव्हां पंहिंजे ख़ूबसूरत चेहरे ते सुहिणी मुस्कुराहट रखी असां सां मिलियो, असांखे तमामु घणी राहत मिली सर डॉक्टर साहब। असीं दुआ कयूं था त शाल सदाई आबाद हूंदो, हर हंधि ख़ुशि हूंदव। शाल हर कामयाबी अव्हांजा कदम चुमे डॉक्टर साहब। मोस्ट वेलकम ज़ाहिद साहब। ऐं असांजे दोस्तनि खे सलाम ज़रूरु ॾिजो, शाहिद हुसैन गोपांग एंड बबलू साहब ऐं सर अहमद नवाज़ साहब। महिरबानी सर, असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था। अॼु असांजो जेको मौज़ू टॉपिक हुयो सर विटामिन डी बाबति हुयो, काफ़ी मालूमात ॾेई चुका आहियूं। खादिम अली मक्सी साहब असांखे सऊदी अरब मां गुलाब जा गुल मोकिलीनि था कमेंट में, ऐं वन साॻियुनि कुझु दिलियूं बि मोकिलीनि था। हमज़ा फिराम नसीराबाद खां असांखे ॿुधी रहिया आहिनि। रहमत ज़हरी साहब तमामु बहितरीन प्रोफाइल रखियल आहिनि साहब जन जो। साईं जन जो चेहरे मुबारक ते माशाअल्लाह VIP चश्मो बि पातल आहे। एंड साईं डॉक्टर ज़ाहिद अली मुगैरी साहब असांजो प्यारो दोस्त उस्ताद बि लिखे थो त टॉपिक ऐं मौज़ू कहिड़ो बि हूंदो आहे, असीं जॾहिं बयानु कंदा आहियूं त डॉक्टर साहब तमामु बहितरीन लिखंदा आहिनि ॼाण। माशाअल्लाह साईं जन तमामु घणो होशियार आहिनि। साईं ज़ाहिद साहब लिखनि था त सर इंसानी जिस्म में कुदरती तौर केतिरा ई विटामिन मौजूदु हूंदा आहिनि। सर डॉक्टर साहब तमामु बहितरीन तव्हां कमेंट लिखियो आहे। तव्हां लिखियो आहे त सर इंसानी जिस्म में कुदरती तौर केतिरा ई विटामिन मौजूदु हूंदा आहिनि। कुझु विटामिन अहिड़ा बि आहिनि जेके कुदरती तौर असांजे जिस्म अंदरि मौजूदु न हूंदा आहिनि, पोइ असां उहे खुराक या ॿियनि वसीलनि मां हासिलु कंदा आहियूं। साईं ज़ाहिद साहब डॉक्टर साहब तव्हां वधीक लिखियो आहे त जेके विटामिन असांजे जिस्म में कुदरती तौर मौजूदु हूंदा आहिनि उन्हनि खे नॉन इसेंशियल विटामिन चवंदा आहिनि, ऐं जंहिंजी असांखे ज़रूरत आहे उन्हनि विटामिन्स खे असां इसेंशियल चवंदा आहियूं। जीअं विटामिन डी असां लाइ तमामु ज़रूरी विटामिन आहिनि। के विटामिन नंढड़े ॿार खां वठी पोढ़े माण्हू ताईं मक़सद त हर उमिरि लाइ ज़रूरी आहे। विटामिन डी ॿारनि में हॾनि जे नशोनि मां करे थो। उन खां अलावा जदीद रिसर्च मूजिबि विटामिन डी इंसान जे हर हिस्से जे नशोनि मां लाइ ज़रूरी आहे। इन जी वधीक मिक़दार असांखे कैंसर जहिड़े मुज़ी मर्ज़ खां बचाए सघे थी। साईं ज़ाहिद साहब डॉक्टर साहब तव्हां तमामु बहितरीन कमेंट लिखियो आहे। तव्हांजे कमेंट में तमामु बहितरीन इंफॉर्मेशन, ॼाण, मोहब्बत, इख़लाक, अदब हूंदो आहे डॉक्टर साहब। महिरबानी, असीं तमामु घणो अव्हांजा निहायत शुक्रगुज़ार आहियूं सर। साईं डॉक्टर साहब तव्हांखे असीं चांहि जो इनवाइट कयो हुयोसीं, ऐं हाणे बि असीं अव्हांखे लाइव प्रोग्राम में चांहि जो इनवाइट करे रहिया आहियूं। जॾहिं बि टाइम कढी त असां सां ज़रूरु मिलजो सर, महिरबानी। एंड खादिम अली मक्सी फ्राम सऊदी अरब मां सलाम लिखनि था। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। अमीर मक्सी फ्राम कलर शाह ॻोठ खां वसीम अहमद दुर मोहम्मद साहब लिखनि था त
दुर मोहम्मद साहब लिखन था त हाफिज़ अब्दुल नबी टोटाणी हुसैनी के सलाम असांजो बचपन का दोस्त था, हमेशा रहंदो आमीन। मेहरबानी सर। वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर। गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब असांजे कमेंट में कुछ गुलाब जा गुल मोकिलिन था। ऐं साईं ज़ाहिद साहब डॉक्टर साहब लिखन था त सर शायद अव्हांखे ॿुधी रहिया आहिनि। मेहरबानी सर। ऐं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां अव्हांजी टीम जेका संगत साथी आहे। मेहरबानी सर। साईं शाहिद साहब कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? अमन आहे? असीं दुआ कयूं था त शाला सदाईं आबाद हूंदव हर हंधि। इशफ़ाक़ अहमद बि असांजे प्रोग्राम में आहिनि। असांजो सिंध यूनिवर्सिटी जो बेहतरीन दोस्त इशफ़ाक़ अहमद साहब, असीं अव्हांखे दिलि सां भलीकार चऊं था सर। अल्लाह पाक अव्हांखे आबाद ऐं सलामत रखंदो। मेहनत एतिरी ख़ामोशी सां करियो जो कामयाबी शोर मचाए छॾे। जल में अकेले हलण जो हौसलो हूंदो आहे। हिकु ॾींहुं उन्हनि जे पोयां काफ़िलो हूंदो आहे। ऐं असांजो दोस्त असांखे ॿुधी रहियो आहे हमज़ा फिराम नसीराबाद खां। जी दोस्तों, हाणे असांखे ॾियो इजाज़त। इंशाअल्लाह ताला वरी अव्हां सां मिलंदासीं नेक्स्ट टाइम। जी दोस्तों, जॾहिं तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं, ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। तॾहिं पंहिंजो ख़्यालु रखो सर। दरमन साहब, तव्हां असांजे प्रोग्राम में, जॾहिं त असांजो प्रोग्राम हाणे पंहिंजे इख़्तिताम पज़ीर ते पहुची चुको आहे, अव्हां कुझु गुलाब जा गुल मोकिलियो था। मेहरबानी सर। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो ख़्यालु रखो। मेहरबानी सर। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों, पंहिंजो ख़्यालु रखो। माशाअल्लाह।